अस्सलाम वालेकुम साईं। कंहिं बि अदबी ॿोलीअ जी बुनियादी ख़ूबियुनि में लफ़्ज़ी तोड़े मानवी नुदरत खे वॾी अहमियत हासिलु आहे। छो जो इहा ख़ूबी उन ॿोलीअ में उन ॿोलीअ खे मयारी ऐं ख़ूबसूरत बणाए थी ऐं मंझि नवाण मिठास ऐं उन में ख़ूबियूं पैदा थी करे। हज़रत शाह अब्दुल भिटाई रहमतुल्लाह अलैह जिन जो रिसालो सिंधी ॿोलीअ जो हिकु शाहकार आहे, जंहिं सिंधी ॿोलीअ खे दुनिया जे सुधरियल ॿोलियुनि जे सिफ़ में आणे बीहारियो आहे। अचो त सुर यमन कल्याण जो ही बैत पढ़ूं। फरमायूं, वेज मबुकी ॾे अला चङी मथियां, सॼण मान अचे कर लाहू थी कढे। हाणे हिन बैत जे लफ़्ज़ी नुदरत जो हिकु अनोखो अंदाज़ ॿी सिट में आयल लफ़्ज़ कर लाहू आहे। इहो निहायत क़ाबिले गौर आहे। कर माना ख़बर ऐं लाहू माना लहंदड़, यानी सॼे लफ़्ज़ कर लाहू जो मतिलबु थींदो ख़बर लहंदड़। हिते लतीफ़ साईं ख़बरगिरी करण लाइ हिकिड़ो ई लफ़्ज़ कर लाहू इस्तेमालु करे बैत में नुदरत पैदा कई आहे, नवां अनोखाई जिदत पैदा करे छॾी। ऐं वरी मानवी एतबार खां ॾिसो त हूअं त आम तरह हर को इंसान, बीमार इंसान वेज तबीब हकीम डॉक्टर खां मर्ज़ में चङ भलाई जो इलाज चाहींदो आहे, पर हिन बैत में लतीफ़ साईं वेद खां तबीब खां बुकी बि अहिड़ी थो तलबे जंहिंसां हू जल्द चङो भलो न थी सघे। सबबु छा? छो त हू चाहे थो त मुंहिंजी चङे भले थियण में कुझु भले देरि बि थिए, त मन संस महबूब खे संस का बीमारी बाबति ॼाण मिले ऐं हू संस अघाईअ जो ॿुधी ऐं हिन जी ख़बरगिरी लाइ वटि अची वञे। लतीफ़ साईं उन मोहूम आसिरे ते बि अञा ताईं बीमार रहण थो चाहे त मन उन बहाने ई संस महबूब जी का कर त लहे। जी लतीफ़